ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ठुल्ह भरिसां करीम बख्श खोसो में वापारी जे घर में वॾो धाड़ो लॻो आहे। वापारी गुलाम सरवर खोसो जे घर में पुलिस वर्दी पहिरियल 6 हथियारबंद दाख़िल थिया। 35 लख रोक रक़म ऐं 1 करोड़ जी मालियत जो सोन खणी फरार थी विया। पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंदनि समूरनि घर भातियुनि खे यरग़माल बणायो। गुलाम सरवर खोसो जो इहो चवणु आहे। वाक़िए जी जांच करे रहिया ॾोहारियुनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। ठुल्ह भरिसां करीम बख्श खोसो में वापारीअ जे घर में वॾो धाड़ो लॻो आहे। वापारी गुलाम सरवर खोसो जे घर में पुलिस वर्दी पहिरियल 6 हथियारबंद दाख़िल थिया। 35 लख रोक रक़म ऐं 1 करोड़ जी मालियत जो सोन खणी फरार थी विया। पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंद समूरनि घर भातियुनि खे यरग़माल बणायो। वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं। पुलिस जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। ठुल्ह भरिसां करीम बख्श खोसो में वापारीअ जे घर में धाड़ो लॻो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ ठुल्ह जे रिपोर्टर निसार अहमद कंडराणी खां। जी निसार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदो हलां। ठुल्ह भरिसां करीम बख्श खोसे में वापारी है गुलाम सरवर खोसो, जंहिंजे घर में धाड़ो लॻो आहे। उन्हनि जो चवणु आहे त 6 जेके हथियारबंद आहिनि पुलिस जे ड्रेसनि सां घिरी करे असांजे घर भातियुनि खे यरग़माल करे जेको आहे 35 लख रोक रक़म ऐं 1 करोड़ जी लागत सां जेको आहे सोन खणी फरार थी विया आहिनि। जॾहिं त इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त असां जांच करे रहिया आहियूं। इन जा मुकमल तफ़सील वठी करे ॾोहारियुनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त इन हवाले सां करीब जेके शहरी आहिनि दुकानदार, उन्हनि पारां हिकु शख़्स घुराए करे मीटिंग करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त असां लाहे अमल जोड़ींदासीं अगरि असांजो जेको फुर थियल वापारी जो सामान ऐं पैसा ठुल्ह रोड ते धरणो हणंदासीं। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी निसार अहमद अपडेट करण जे लाइ।